नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हर तरह जी वाखाण अल्लाह रब्बुल इज़्ज़त जल्ल जलालहू जे लाइ जेको इबादत जो अकेलो हक़दार आहे। लखें करोड़ें बल्कि ला तादाद दुरूद सलाम अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहू जे आख़िरी नबी ऐं तमाम नबियनि ऐं रसूलनि जे सरदार हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जंहिंजी ज़ात अक़दस ते ऐं संदन आल ऐं असहाब सगोरनि ते सिंध टीवी जे प्रोग्राम रोशनी जी वाट जे समूरनि सामाईन ऐं नाज़रीन जी ख़िदमत में अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि तआला व बरकातुहू। आऊं आहियां जो मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक़ क़ादरी। नाज़रीन, अॼोको बाबरकत ॾींहुं, भलारो ॾींहुं, जेतोणीकि अॼु जेको उर्स मुबारक आहे 7 सफ़रुल मुज़फ़्फ़र जे हवाले सां असांजो हीउ प्रोग्राम आहे। उर्स मुबारक आहे वक़्त जे हिकु ज़बरदस्त आलिम दीन अल्लाह पाक जे वली कामिल जंहिंखां हज़रत सैयदना उस्मान मरवंदी अल मारूफ़ क़लंदर लाल शाहबाज़ रहमतुल्लाह अलैह पिणु फैज़ हासिल कयो। एॾी वॾी हस्ती, जी हा, तव्हां सम्झी विया हूंदो। अॼु उर्स मुबारक आहे हज़रत सैयदना गौस बहाउद्दीन ज़करिया मुल्तानी रहमतुल्लाहि तआला अलैह, जेके सोहरवर्दी सिलसिले सां ताल्लुक़ रखनि था। ही बि गौस पाक जे मुरीदनि मां ई ज़ाहिर आहे। शेख शहाबुद्दीन सोहरवर्दी रहमतुल्लाहि अलैह जे मुरीदनि में त शेख शहाबुद्दीन खे फैज़ पीरान पीर दस्तगीर सैयदना अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाहि अलैह जो मिलियल आहे। सो आहे त फैज़ जो दर उहो ई, छो त हसन हुसैनी आहे न। सॼो फैज़ मौला काइनात सैयदना अली उल मुर्तज़ा जो आहे ऐं मौला अली खे जेको फैज़ मिलियो आहे मदीने वारे साईं खां मिलियो आहे। फैज़ सॼो मदीने वारे सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ात अक़दस जो आहे। मगर कुझु शयूं नाज़रीन इन सफ़रुल मुज़फ़्फ़र महीने में ग़लति फैलियल आहिनि। त सफ़रुल मुज़फ़्फ़र खे कुझु माण्हू जेके आहिनि सो चवनि था त यार ही नऊज़ बिल्ला चवण बि मुनासिबु न आहे, छो त हीउ महीनो ओलिया जो महीनो आहे। हिन महीने में ज़बरदस्त वली बुज़ुर्ग उर्स उन्हनि जो हिन महीने में आहे। जीअं पंहिंजो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह उर्स मुबारक हिन में आहे। गौस बहाउद्दीन ज़करिया मुल्तानी जो हिन में आहे। आला हज़रत इमाम अहमद रज़ा अलैहि रहमा उनजो उर्स हिन में आहे। खोड़ सारे बुज़ुर्गनि जो, हीअ त वलीअनि जो महीनो आहे। मगर इनखे कुझु माण्हू ला इल्मियत जहालत जे करे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे दौर मुबारक खां बि अॻु खां वठी इहो हिकिड़ो मशहूरु थियल आहे त महीनो यार ॻोरो आहे। के चवंदा आहिनि त नऊज़ बिल्ला मनहूस आहे। त महबूबन करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी हदीस त मुफ़्ती साहिब बि पेश कंदा। मां तव्हांखे चंद शयूं पेश करियां जेके चवंदा आहिनि हिन महीने में शादी न करणु घुरिजे। मां तव्हां खां अर्ज़ु करियां थो तव्हांखे त तव्हां ख़बर आहे सभ खां भले में भलो निकाह त हुज़ूर जो आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं जन जे हस्ती खां मथे को बि न आहे। मगर हिकु अहिड़ी हस्ती पूरी काइनात में जेके सैयद ज़ादा तव्हांखे मिलनि था न, इहे बचड़ा कंहिंजा आहिनि? सैयदना मौला अली करमल्लाहु वजहुल करीम जा ऐं अम्मा साणे बीबी फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह तआला अन्हा जा। हिन जो निकाह कॾहिं थियो ख़बर आहे? पहिरीं हिजरी सफ़रुल मुज़फ़्फ़र महीने में निकाह थियो आहे। त जेके चवनि था इन महीने में निकाह न थियणु घुरिजे, उन्हनि खे पंहिंजो अकुल जो इलाजु करणु घुरिजे। त मौला अली साईं जो निकाह अम्मा फातिमा सां पहिरीं हिजरी सफ़रुल मुज़फ़्फ़र महीने में थियो आहे। ऐं जेके चवनि था इन महीने में सफ़र न करणु घुरिजे, तव्हांखे ख़बर आहे इस्लाम जी ज़बरदस्त फ़तह जंहिंजो ताल्लुक़ बि मौला अली सां आहे। कहिड़ी? यहूदियुनि खां जेको ख़ैबर फ़तह थियो 7 हिजरी में सफ़रुल मुज़फ़्फ़र में इहो ख़ैबर फ़तह थियो आहे। जॾहिं सफ़र न करणु घुरिजे को चवंदा त इहो त सफ़र थियो ई सफ़र महीने में आहे जो फ़तह थियो आहे किलो। उन खां पोइ अचो तव्हां इहे 7 हिजरी में, उन खां पोइ तव्हां 16 हिजरी में तव्हां अचो त तव्हांजो जेको किसरा मशहूरु आहे, कैसरो किसरा तव्हां ॿुधो आहे न, किसरा जो महल। किसरा कॾहिं फ़तह थियो? इहो फ़तह थियो 16 हिजरी महीनो सफ़र में। त सफ़र जे महीने में सफ़र करणु या त सुन्नत मां साबित थिए थो, सहाबा जो तरीक़ो आहे। निकाह करणु मौला अली जी सुन्नत आहे। हाणे जेकॾहिं को चए थो त हिन में निकाह न करणु घुरिजे या सफ़र न करणु घुरिजे त हू पंहिंजे अक़ल जो इलाजु कराए। हिन महीने में का बि नहूसत नाहे। मुसलमान पंहिंजे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी पैरवी कंदो आहे। सो नाज़रीन, अॼोको मौज़ू असांजो गौस बहाउद्दीन ज़करिया मुल्तानी रहमतुल्लाह अलैह ज़िमननि में गुफ़्तगू कई। मुफ़्ती साहिब वधीक रोशनी विझंदा। इन टॉपिक ते ॻाल्हाइण जे लाइ असां सिंध जे हिकु मारूफ़ आलिम दीन बहितरीन क़ादिरुल कलाम शख़्सियत खे दावत ॾिनी आहे। असांजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी आया साईं जन जो मां तारुफ़ अवां जी ख़िदमत में पेश करियां।
हज़रत अल्लामा मुफ्ती मोहम्मद इब्राहिम सिकंदरी साहब। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अवां जी महिरबानी असांजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी आया। ऐं नाज़रीन, हीअ असांजे प्रोग्राम जो ख़ासो आहे, ख़ुसूसियत आहे, असां सुहारी सिंध, सूंहं भरी सुहारी धरती सिंध सां तालुक़ु रखूं था। सिंध TV चैनल ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ कुंड कुड़छ मां असां सुहिणा सुहिणा मदीने वारे साईं जा सना ख़ान चूंडे चूंडे तव्हांजी ख़िदमत में पेश करियूं था। अॼु तालुका किंगरी पीर साईं जे ॻोठ सां जेको तालुको आहे किंगरी आहे, मगर ॻोठ सदर जूं भटियूं सां तालुक़ु रखंदड़ हिकु बहितरीनु सना ख़ान तशरीफ़ वठी आया आहिनि। अॼु पंहिंजे प्यारे आवाज़ में अवां जे ॾाढो नात शरीफ़ पेश कंदा मोहतरम उस्ताद फज़ल मोहम्मद जोखियो साहब। खेनि पंहिंजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी अचण ते दिलि जी अता गहराइनि सां भलीकार चवां थो। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अवां जी महिरबानी असांजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी आया। नाज़रीन, असांजी रिवायत रही आहे, असां पंहिंजे प्रोग्राम जी बाज़ाब्ता शुरूआत अल्लाह तबारक व तआला उनजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी वाखाण सां कंदा आहियूं। अचो त सदर जूं भटियूं जी हिन सुहिणी कोयल चऊं या बुलबुल चऊं जो आवाज़ ॿुधो, इंशाअल्लाह तव्हांखे मज़ो ईंदो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मदीने जा साईं तो कई सब जी लजपालिया ओ भली दाता सद जन दुनिया में सबको दर तुझे सवालिया। आज़ान चलने में कुरान दर तुझो नाम मिठो थो अचे हर हर। वाह साईं वाह, वाह साईं वाह। आज़ान चने में कुरान अंदर तुझो नाम मिठो थो अचे हर हर। मोहब्बत सा नाम ॿुधो जंहिं बि मोहब्बत सा नाम ॿुधो जंहिं बि उन जी हर दम ख्यालिया, उन जी हर दम ख्यालिया। महबूब मदीने जा साईं तो कई सब जी लजपालिया। भली दाता सद जन दुनिया में सबको दर तुझे सवालिया। जंहिंखे बि मदीने में थो सॾी उनखे त ख़ुदा सां गॾे थो छॾी। जंहिंखे बि मदीने में थो सॾी उनखे त ख़ुदा सां गॾे थो छॾी। कर नज़र करम पंहिंजी मूं ते, है कर नज़र करम पंहिंजी मूं ते। छाकाणि त झोली खालिया, छाकाणि त झोली खालिया। महबूब मदीने जा साईं तो कई सब जी लजपालिया। भली दाता सद जन दुनिया में सबको दर तुझे सवालिया। तुझी मिठड़ी सलात शफाए ओॾी के हजार नफा आहे। जो खुद न पढ़े रहंदो रोके हे दुरूद तिनील दुनालिया। महबूब मदीने जा साईं तो कई सब जी लजपालिया। भली दाता सद जन दुनिया में सबको दर तुझे सवालिया। करी बख्श याद आई दिल में तो के सारा वेठो पल पल में। सुभान अल्लाह।
ॿियो कुझु न खपे थो मशहूरीअ खे हे इश्क इहो जो बिलालिया हे इश्क इहो जो बिलालिया महबूब मदीने जा साईं तो कई सब जी लजपालिया भली दाता सॾ जन दुनिया में सबको दर तुझे सवालिया ओ तुझे ज़ुल्फ़न खे वल्लैल चवां या तहा या मुज़म्मिल प्यारा नबी कहिड़े लके बन सां सॾियां तोखे महबूब मदीने वारा नबी महबूब मदीने वारा नबी। माशाअल्लाह तबारक व तआला तमामु बहितरीन अंदाज़ में सदर जूं भटियूं खां तशरीफ़ वठी आयल आहिनि। सुहिणे सदर जूं भटियूं जी बुलबुल चवां उस्ताद फज़ल मोहम्मद जोखियो साहब तमामु सुहिणे अंदाज़ में मदीने वारे सरकार अलैहिस्सलाम जी शान में वखाण पेश करण जी सआदत हासिल करे पंहिंजे मुक़द्दर खे जाॻायो। दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला अञा बि वधीक संदन आवाज़ में अल्लाह पाक बरकतूं अता फ़रमाए। नाज़रीन अचो त अॼोके मौज़ू ते गुफ़्तगू जो मुफ़्ती साहब सां आगाज़ करियूं। मुफ़्ती साहब आउं चाहींदुसि त सभ खां पहिरीं अवां हज़रत सैयदना गौस बहाउद्दीन ज़करिया मुल्तानी रहमतुल्लाह तआला अलैह जो तारुफ़ पेश करियो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि वहदह वस्सलातु वस्सलामु अला मन ला नबिय्य बअदह अम्मा बाद। यकीनन अॼु जंहिं हस्ती जे ज़िक्र जे लाइ तव्हां मूंखे हुकुम फ़रमायो आहे इहा पंहिंजे वक़्त जी तमामु वॾी हस्ती जंहिंखे शेखुल इस्लाम चयो वेंदो हो। माशाअल्लाह। पाण संदन जो नालो बहाउद्दीन ज़करिया हुयो ऐं संदन जी कुनियत अबू मुहम्मद अबुल बरकात ऐं पाण कुरैश कबीले सां ताल्लुक़ रखनि था। कुरैश हू अरब जो मुमताज़ ऐं मुनफ़रिद उहो क़बीलो आहे जंहिंमां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नसब जारी थियो। पाण उन सिलसिले सां ताल्लुक़ रखनि था। तक़रीबन 22 वास्तनि सां वञी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नसब सां मिलनि था। जेको सैयद जेको आहे उहो इमाम हसन या इमाम हुसैन जी औलाद जी आहे। बिल्कुलु। बाक़ी उन खां अलावा महबूब अलैहिस्सलाम जिन जा जेके वॾा हुआ उहो त कुरैशी हुआ। असल जो मेन रुख आहे जो मेन आहे उहा आहे कुरैश। उन खां बाद में हाशमी निकिता उन खां बाद में सैयद आहिनि। त पाण हाशमी साईं जन जे पड़ ॾाॾे जो नालो आहे हज़रत अब्दुल मुतलिब जो बाबू हाशिम। उन जे नसल मां बि सभु हाशमी बि सैयद न आहिनि। जी बिल्कुलु। बल्कि हुज़ूर अलैहिस्सलाम जी ज़ात मंझां जेके औलाद आई ॿियूं न्याणियूं त अॻु में फ़ौतियुनि जी औलाद न बची। अम्मा फातिमा जी औलाद छो त ॿिया नसब जेके आहिनि उहे मर्दनि मां आहिनि। महबूबनि जो नसब जेको न्याणी मंझि आहे। हिते अलॻि कानून आहे अल्लाह तबारक व तआला। तो पाण कुरैशी हुया ऐं जेको संदन जो ॾाॾो आहे कुसा जिन जा 2 पुट हुया। हिकिड़ो हुयो अब्दुल मुनाफ़ ॿियो हुयो अब्दुल उज़्ज़ा। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो ॾाॾो हुयो अब्दुल मुनाफ़ ऐं हुज़ूर गौस बहाउद्दीन ज़करिया मुल्तानी रहिमहुल्लाह तआला अनो जन जो ॾाॾो हुयो अब्दुल उज़्ज़ा। त पंहिंजा 2 भाइर हुआ हुतां खां कुसा ते पाण मिलनि था। 22 वास्तनि सां ईअं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे 6 वास्ते सां कुसा ताईं पहुचनि था। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कुरैश ख़ानदान सां ताल्लुक़ रखंदा ऐं पाण वक़्त जा हिकु वॾा जय्यद आलिम मुहद्दिस मुफ़स्सिर ऐं वक़्त जा वॾे में वॾा सूफ़ी हुया। सिर्फ़ु सूफ़ी बि कोन हुआ वक़्त जा बहितरीन आलिम ऐं उम्मत जी हिकु वक़्त में जेके वॾा वॾा उलमा उन्हनि जी रहनुमाई कंदड़ हुआ। सुभान अल्लाह। संदन जी विलादत मुबारका तक़रीबन 6 हिजरी में थी आहे। 565 हिजरी रमज़ान मुबारक 27 रमज़ान ते थी आहे। माशाअल्लाह। ऐं सीरत निगारनि लिखियो आहे त पाण मादरज़ाद वली हुया। सुभान अल्लाह। इहो कीअं चवंदा जॾहिं 27 रमज़ान ते संदन जी विलादत थी त 3 ॾींहं जेके रमज़ान जा हुया पोयां उन 3 ॾींहंनि जे अंदरि पाण खीर न पीतो वालिद। माशाअल्लाह। सुभान अल्लाह। ख़बर पई त पाण मादरज़ाद वली आहिनि। छो त संदन जा जेके बि वॾा वालिद वजीहुद्दीन रहिमहुल्लाह तआला अनो संदन जा जेके बि ख़ानदान उहे बि वॾा बुज़ुर्ग गुज़रिया आहिनि। पाण न संदन जा वालिद जेके बि सिलसिला आबा अजदाद औलियान जो ख़ानदान आहे। औलिया जो ख़ानदान ऐं पाण खां बाद में जेको सिलसिलो आहे उहे बि औलिया। सुभान अल्लाह। नाज़रीन वक़्तु थियो आहे नंढड़ी साहीअ जो कमर्शियल ब्रेक वठूं था। ॾिसंदा रहो सिंध टीवी प्रोग्राम रोशनी जी वाट। असां इजो था वापसि वरूं।
भलीकार नाज़रीन नवां ॾिसी रहिया आहियो सिंध TV प्रोग्राम आहे रोशनी जी वाट ऐं इन जे दौरान असां जॾहिं ब्रेक ते हुआसीं असांखे सिंध जे हिकु ॿिए भले आवाज़ जॉइन कयो आहे। साईं जन जो ताल्लुक़ बि सदर जूं भटियूं सां आहे, बल्कि साईं उस्ताद फज़ल मोहम्मद जोखे साहिब जा फ़र्ज़ंद आहिनि। माशाअल्लाह हिननि खे बि अल्लाह तबारक व तआला सुहिणो आवाज़ अता फ़रमायो आहे। मोहतरम जनाब ख़लील अहमद जोखियो साहिबु असांखे जॉइन कयो आहे। पंहिंजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी अचण ते खेनि बि दिलि जी गहराइनि सां भलीकार चवां थो। अस्सलाम वालेकुम साईं। साईं वालेकुम सलाम अवां जी वरहमतुल्लाह। महिरबानी आवाज़ ने प्रोग्राम में तशरीफ़ वठी आया। सो इंशाल्लाह प्रोग्राम जे आख़िर में तव्हां खां नासिरी ॿुधंदासूं। नाज़रीन हींअर वक़्तु असांजो जेको हली रहियो आहे उन में सवाल जवाब जो सिलसिलो आहे उनखे जारी रखूं था। जी मुफ़्ती साहिबु तव्हां गौस बहाउद्दीन ज़करिया मुल्तानी रहमतुल्लाह अलैह जो तारुफ़ इरशाद फरमाए रहिया जी तारुफ़ अर्ज़ु करे रहियो, संदन जो नालो कुनियत अर्ज़ु करे छॾी। शेखुल इस्लाम जेको संदन जो लक़ब आहे, शेखुल इस्लाम ही तक़रीबन 5-6 हिजरी जेका हुई इन जे अंदरि हिन जी अहमियत एतिरी हुई त हुकूमत लेवल ते पूरे हुकूमत में हिकिड़ो ई माण्हू हूंदो जंहिंखे ही लक़ब मिलंदो ऐं उहो आलिम हुजे, सभ खां वॾो आलिम हुजे ऐं सभ खां वॾो न सिर्फ़ु आलिम हुजे बल्कि रूहानियत में सभ खां अॻुवारो हुजे। अच्छा शेखुल इस्लाम उन खे ई लक़ब मिलंदो। अच्छा असां वटि त शेख हींअर त हिकिड़ी कास्ट आहे, ज़ात आहे, जी पर असल शेख छाखे चइबो आहे? शेख त जेको इल्म दीन में जंहिंजी महारत हुजे, इन जी अलॻि हदीस जे शेख जी अलॻि तारीफ़ हूंदी आहे। ईअं जेको नॉर्मल शेखुल हदीस आहे, शेखुल इस्लाम आहे, त जेको जी फील्ड जो माहिर हूंदो आहे उनखे उन फील्ड जो हदीस जो माहिर आहे त उनखे शेखुल हदीस, तफ़सीर जो माहिर आहे शेखुल तफ़सीर। ऐं जेकॾहिं इस्लाम में उनजे तक़रीबन तमामु उलूम ऐं फ़नून में महारत रखंदड़ आहे, माहिर आहे, त उनखे शेखुल इस्लाम चयो वेंदो। त संदन जो लक़ब जेको हुयो उन वक़्त जा जेके वॾा वॾा उलमा हुआ, बुज़ुर्ग हुआ, हाणे उन्हनि सोचियो त हीउ कंहिंखे मिले। हुन वक़्त जो जेको बादशाह हुयो हिंदुस्तान जो, शेख शमसुद्दीन अल्तमिश, उहे बि दीनदार हुआ, बुज़ुर्ग हुआ। त पाण में ख्वाजा कुतुबुल अक़ताब बख़्तियार काकी रहमहुल्लाह तआला अन्हु, उहे बि हुन वक़्तु हुया। त पाण में सोचियऊं त कहिड़े आलिम खे ही लक़ब ॾिजे शेखुल इस्लाम। इहो त चइजे त माना ज़माने जो वॾे में उन दौर जो वॾे में वॾो आलिम हुजे, न रुॻो आलिम हुजे त रूहानी तौर ते बि अल्लाह तबारक तआला उनखे खोड़ सारो नवाज़े हुजे। हाणे इहा तशख़ीस केरु करे? आलिम जी तशख़ीस त थी वञे पई, बिल्कुलु, त हिकिड़ो आलिम आहे, ख़बर पइजी वेंदी उनजी इल्म गुफ़्तगू मां, उनजी तहारीर मां, उनजी तक़ारीर मां। पर रूहानियत जे बुनियाद ते उनखे चेक करणु, इन जे लाइ त वरी उहो माण्हू हुजे जेको उनखे चेक करे त रूहानी रखंदड़ हुजे उन फील्ड जी। पाण वेठा त पोइ सुबुह जो फजर जे नमाज़ खां बाद में दिल्ली जी मस्जिद में फ़ैसिलो थियणो हुयो। राति जो सभु सुता, वॾा वॾा आलिम, सभिनी जी ख़्वाहिश हुई त असांखे मिले। राति जो सभिनीनि खे ख़्वाबु हिकिड़ो ई आयो। उहे आए त उहे ॾिसनि त ख़्वाब में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़ियारत थी आहे सभिनी खे, त आका अलैहिस्सलातु वस्सलाम आसमान जे हेठि हथु ॿधी तशरीफ़ फ़रमाइनि। त पाण करीमन उन दौरान सॾु कयो इबाउद्दीन हेॾां अचु। सुभान अल्लाह। जॾहिं क़रीब थिया हुज़ूर गौस बहाउद्दीन ज़करिया अलैहि रहमत, त पाण उन्हनि खे जुब्बो अता फ़रमायो ऐं पाण फ़रमायो त शेखुल इस्लाम तूं आहीं। सुभान अल्लाह। यानी शेखुल इस्लाम इन लक़ब सां मुलक़ब जी महबूब मदीने वारे सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात अक़दस पाण इरशाद जी फरमायो अल्हम्दुलिल्लाह ऐं हुल्लो पहिराए करे वो जी बिल्कुलु। पोइ जॾहिं फजर जी नमाज़ खां पोइ मीटिंग हुई, सभु वेठा दिल्ली जी मस्जिद में, बादशाह बि हुआ, ख्वाजा बख़्तियार काकी अलैहि रहमत बि हुआ, ॿिया बुज़ुर्ग बि हुआ, उलमा हुआ, वक़्त जा जय्यद उलमा, शेख बहाउद्दीन ज़करिया अलैहि रहमत बि हुआ। त हुन वक़्तु ख्वाजा बख़्तियार काकी त पहिरीं सोचियो त संदन ई आयल आहिनि, लेकिन हाणे फ़ैसिलो कीअं थिए। पोइ पाण फ़रमायूं त हाणे कंहिंखे कजे, त सभिनी चयो त राति असांखे ख्वाब में हीअ शइ नज़र आई आहे। एसि ताईं जो बादशाह खे बि इहो ख्वाब ॾिठो वियो। पाण फ़रमाए हाणे का तव्हांखे शक आहे इहो शेखुल इस्लाम जो लक़ब एॾो मानाए थो हो जो इन सभिनी बुज़ुर्गनि खे मदीने वारे साईं जी ज़ियारत नसीब थी। ॾिसो न, ज़ियारत खणी 100 केॾो वॾो आलिम हुजे, बिल्कुलु ठीकु आहे, रूहानी तौर ते अलाए किथे पहुतल हुजे, पर हुज़ूर जी पारगाह में हाज़िरी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां सम्झां थो सभु दर्जात, सभु उलूम फ़नून हिकु पासे, महबूबनि जी ज़ियारत जो जेको शरफ़ आहे इहो आसान न आहे। बिल्कुलु तमामु वॾी ॻाल्हि आहे।
सभिनी चयो त असांखे इहो ई ख़्वाबु मिलंदो आहे त ख्वाजा बख़्तियार काकी अलैहि रहमह फरमायो हाणे तव्हांखे बाउद्दीन ज़करिया जे शेखुल इस्लाम में को तरदुद आहे? सभिनी चयो न, असांजी ज़ारत थी आहे आका अलैहि वसल्लम जी, असां शेखुल इस्लाम मञूं था। त संदन जो जेको लक़ब आहे उहो बि हुज़ूर जान आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरफ़ खां इनायत आहे। हाणे तव्हां ॿुधायो जंहिंखे दरबार रिसालत खां शेखुल इस्लाम जो लक़ब मिले उनजे इल्म ऐं रूहानियत जो आलम छा हूंदो? पाण मदीनतुल औलिया जे शहर जा हिकु ताज आहिनि। जी, मुल्तान शरीफ की मदीनतुल औलिया यानी औलिया जो शहर। मुफ्ती साहब, तस्करो सफ़रुल मुज़फ़र जो महीनो हली रहियो आहे। मूं जेको इंट्रो में कुझु गुज़ारिशात कई, इब्तिदाईअ में चऊं, दिबाचे में चऊं, जेके पेश लफ़्ज़ पेश कया, उन्हनि में इहा बि ॻाल्हि थोरो जेकॾहिं इन जी बि वज़ाहत करियो। हीअ जेको फैलियल आहे माण्हुनि में त यार सफ़र में सफ़र न कयो, सॼो साल सफ़र कंदा रहंदो, सफ़र में निकाह न करियो, सफ़र में शादी न करियो, भव खां कुझु माण्हू इन ख़ौफ़ खां बि न कंदा त यार सफ़र जो महीनो आहे, इन में निकाह न कयो, नऊज़ बिल्लाह को नऊज़त हूंदी आहे। इन जी हक़ीक़त छा आहे? दरअसल असांजी क़ौम जे अंदरि तवहम परस्ती, ज़ईफ़ुल एतिक़ादी घणी वधी वई आहे। हीअ त जेको नहूसत माए सफ़र खे सम्झण वारे, हीअ त अॻे खां अचे पई त हीअ जेके बि नज़रियात आहिनि माए सफ़रुल मुज़फ़र जे मुतालिक़, हीअ तमामु ग़ैर इस्लामी आहिनि। इस्लाम इन्हनि खे कंडेम करे थो, इन्हनि खे रद्द करे थो। इन जे करे सफ़र जे अॻियां मुज़फ़र ऐड कयो वियो, यानी कामयाबु महीनो, मनूस न माशाअल्लाह, बल्कि हीअ कामयाबु महीनो आहे। छो त तमामु साल, तमामु महीना, तमामु ॾींहुं राति वक़्तु अल्लाह तबारक व तआला जा पैदा कयल आहिनि। को बि ॾींहुं, को बि राति, को बि महीनो, साल मनूस कोन्हे। यानी बुनियादी तौर ते पाण न को महीनो मन, छो त महीनो ज़मानो अल्लाह ताला जी ज़ात तबारक व तआला जो पैदा कयल, उन जी महिरबानी सां आहे। त न ॾींहुं मनहूस आहे, को बि ॾींहुं, न को महीनो मनहूस आहे, न को साल मनहूस आहे। जी नहूसतूं आहिनि पंहिंजे बदअमालनि जे बदअमालनि जे करे, ऐं उहे ई बदअमालूं नेक फाल तॾहिं थिए थो जॾहिं तव्हां तौबा ताइब थी था वञो, साॻियूं ई नहूसतूं तव्हांजे लाइ बरकतूं बणिजी वेंदियूं। बिल्कुलु। इन जे हदीस में बाक़ाइदा इन जो रद्द कयो वियो आहे। हदीस मुबारका सही बुखारी, सही मुस्लिम, इब्न माजा वग़ैरह तमामु सियासत मौजूदु आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो, ला अदवा वला तियारत वला हामत वला सफ़र। ला अदवा का जो मतिलबु हीअ आहे त बीमारी मुतअद्दी न आहे थींदी। नाज़रीन, जेके जेके तवहुमात में फाथल आहिनि न, जिन जिन खे कोई वसवसो शैतान ॾिए थो, या शैतान जी सूरत ज़बान इंसान जी मौक़ो शैतानी गुफ़्तगू अचे थी, न न न निकाह सफ़र में न कयो, सफ़र न कयो, रस्ते में न वञो, कुझु कमु शुरू न कयो, उनखे गुज़ारिश आहे महिरबानी करे ॿुधो, ही अल्लाह जे महबूब जो फरमान मुफ्ती साहब ॿुधाइनि था पिया। और सां ॿुधो, साईं इहो फरमान वरी ॿुधायो तर्जुमे हदीस सां। मुबारका नबी पाक छा फरमायो? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो, तक़रीबन अहिड़ा जेके बि तवहम परस्त थिया उन्हनि सभिनी जो रद्द फरमायो। उन्हनि मां पहिरीं इहा आहे त बीमारी मुंतकिल न आहे थींदी, वला मुतअद्दी न आहे थींदी, यानी हिकिड़े इंसान मां निकिरी करे ॿिए इंसान में न आहे पहुचंदी बीमारी। बीमारी तासुर बिल्कुलु ग़लति आहे त हिकिड़े खे ज़ुकाम हुनजे भर में न वेहार तोखे ज़ुकाम थी वेंदो, हिकिड़े खे बीमारी आहे फिरानी, तुंहिंजे भर में न वेह तोखे बीमारी थींदी। इहो त इंसान ज़ात खां नफ़रत करण थी वई। चाहे सॼी दुनिया जा डॉक्टर चवनि त मरीज़ जे भर में वेहण सां मर्ज़ मुंतकिल थींदो, पर जॾहिं अल्लाह जे महबूब फरमाए छॾियो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त मर्ज़ हिक खां ॿिए ते मुंतकिल न थींदो आहे। बेंग मुस्लिम, हिकु मुस्लमान हुअण जे नाते असांजो ईमान पंहिंजे नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात अक़दस साईं जन जी ज़बान अतर ते हुजणु घुरिजे त बीमारी हिक खां ॿिए ॾे मुंतकिल न आहे थी। ॿी हदीस में इन जी वज़ाहत बि आहे त हिकु साहबी अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हां जन फरमायो अखियुनि ते त बीमारी मुंतकिल न थींदी, पर हिकिड़ो असां ॾिसूं था त हिकिड़ो उठ हूंदो आहे, उहो ख़ारिश ज़दा हूंदो आहे, उनखे ख़ारिश थी वेंदी आहे। जॾहिं ॿिया जेके साफ़ हरन वांगुरु बीमारी खां ख़ारिश खां पाक साफ़ हूंदा आहिनि, जॾहिं उठ बीमार उठ ख़ारिश वारो उन्हनि उठनि में वेंदो आहे त उन्हनि खे बि ख़ारिश थी वेंदी आहे। पोइ इहा कीअं थींदी आहे? पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिन जो रद्द फरमायो। पाण करीमन फरमायो त मूंखे इहो ॿुधायो त पहिरें ऊंट खे ख़ारिश कीअं ॾिनी? त अर्ज़ु कयो रसूल अल्लाह तबारक व तआला उन में पैदा कई आहे। त पाण करीमन फरमायो त उन्हनि ॿियनि बि जेके बाद में थी आहे उन्हनि में बि अल्लाह तबारक व तआला ख़ारिश पैदा फरमाई आहे। जेसि ताईं अल्लाह ताला न चाहींदो, जानवर में जेकॾहिं मर्ज़ अचे थो त उन जानवर खे धार करण जी ज़रूरत न आहे, इस्लामी नज़रियो न आहे। हुज़ूर जी ज़ात जॾहिं फरमायो, असां छो डॉक्टर जी ॻाल्हि मञूं? माज़रत सां डॉक्टर नारा सिंध ॿ मानियूं वधीक खाइनि, मूंखे को परवाह न आहे, मां पंहिंजे नबी जो ग़ुलाम आहियां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अच्छा, हिकु इहा शइ फरमायूं त मर्ज़ हिक खां ॿिए ॾे मुंतकिल न थींदो। ॿियो छा फरमायो नबी पाक? वला तियारत, का बदफ़ाली कोन्हे। असां बदफ़ाली वठंदा आहियूं, मसलन रस्ते में जेकॾहिं ॿिली गुज़री वई, हाणे ॿिली मुंहिंजो रस्तो कटे छॾियो, हाणे बसि सफ़र कोन कंदुसि,
घर वापसि अची वेंदो, शायदि मुंहिंजो कमु कोन थींदो। या वरी को कंहिं इंसान सां दुश्मनी हूंदी आहे या नफ़रत हूंदी आहे, उनजो सुबुह जो चहिरो ॾिसंदा, हीउ मनुष्य चहिरो ॾिठो आहे, हाणे बसि मुंहिंजो कमु कोन थींदो, सॼो ॾींहुं बेकार वेंदो। कुझु माण्हू ईअं हूंदा आहिनि त साईं पोयों सॾु न कजांइ, जी बिल्कुलु। पोयों सॾु कई त मुंहिंजो कमु न थींदो, माना को वञे थो जी बिल्कुलु। फिलाना सॾु न कजांइ, त इहे बि ग़लति आहे, सभु तमामु परस्ती आहे। ईअं ई हाणे पाण वटि चवंदा राति जी ॿुहारी न कढिजो, घर में बरकत ख़तमु थी वेंदी या मोहताज ईंदी। हालांकि यूरोप जे अंदरि कई अहिड़ा शहर आहिनि, पूरे शहरनि जी सफ़ाई राति में थींदी आहे। हू त मईशत में असांखां बि अॻिते आहिनि, जो असां ॾींहं जो था कढूं। त हीअ तमामु परस्ती। ईअं जूतो जेकॾहिं उबतो हूंदो, चवंदा जंहिंजे घर अॻियां हूंदो उहो घर में बरकत ख़तमु थी वेंदी, मोहताज ईंदी। त हीअ असांजे अज़ ख़ुदि वहम आहिनि, दीन इस्लाम इन्हनि खे पटे करे ख़तमु ठीकु करे आहे। छॾियो। हुज़ूर जी ज़ात साईं जन छा फरमायो? साईं फरमायो त का बि बदफ़ाली कोन्हे, माना कुझु बि न थींदो कुझु बि आहे, कोन्हे, कोई पोयां सॾु करे अॻियां सॾु करे ॿिली टपी वञे, गॾह टपी वञे, कुझु बि कोन थींदो। कुझु बि न आहे। तवक्कुल अल्लाह हुजे, अल्लाह जी ज़ात खां अल्लाह जी ज़ात जेको पंहिंजे करिणो अमलनि ते गौर कयो। अमाल सुठा आहिनि त तव्हांजो अंजाम सुठो आहे, जे अमाल बुरा आहिनि त अंजाम बुरो आहे। ठीकु, ॿियो अॻिते आहे वला हाम मत और ना ई चिबिरे जो ॿोलणु तव्हांखे को नुक़सानु थींदो, असर अंदाज़ थींदो। पहिरें ई माण्हू सम्झंदा हुआ किथे चिबिरो ॿोलंदो ॻाल्हाईंदो हो, उल्लू चवंदा आहिनि जंहिंखे उर्दू में, सिंधी में चिबिरो। चिबिरो त चवंदा आहिनि शायदि हाणे रस्ते में जेकॾहिं हिकिड़े साइड चिबिरो ॻाल्हायो त चवंदा हाणे बसि असांजो कमु कोन थींदो, या जिते वञूं था नुक़सानु थींदो। पाण फरमायूं त इन जी बि का तासीर कोन्हे, चिबिरे जे ॻाल्हाइण सां ॿोलण सां को बि नुक़सानु कोन्हे। मखलूक आहे, अल्लाह ताला हुनखे पैदा कयो, वीचारो जिते वेंदो पंहिंजी ॿोली त ॻाल्हाईंदो। जी बिल्कुलु। हाणे उन ॻाल्हायो तव्हांजे लाइ बदफ़ाली थी वई, कुझु बि न आहे अहिड़ो। जी अॻिते आख़िर में जेको पंहिंजो मौज़ू आहे वाला सफ़र, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमाए त सफ़र जे महीने में का मनूसियत कोन्हे, नहुसत न आहे, नहुसत कोन्हे। ऐं ॿी हदीस इब्न माजा जी आहे, उन में फरमाए त मनहूसियत सम्झणु ही हिकु शिरक आहे, यानी शिरक जी क़िस्मनि मंझि आहे, यानी अहिड़ो गुनाह आहे जेको नाक़ाबिले माफ़ी आहे। छो त हिन में असांजी जो अक़ीदो हीउ थी वेंदो आहे त हीउ कमु हिन शख़्स जे करे या फलाणी नहुसत जे करे थियो, त असां मतिलबु इहा त उनखे तासीर उन में सम्झंदा आहियूं त हीउ हिन जे करे थियो आहे। हालांकि जेको बि कमु थिए, हक़ीक़ी ज़ात त अल्लाह पाक, जेको बि कमु बुरो थिए या सुठो थिए तक़दीर में लिखियलु हूंदो। हालांकि उलमा ने हीअ त फरमायो त सुठे कम जी निस्बत अल्लाह तबारक व तआला जी कजे ऐं बुरे कम जी निस्बत पंहिंजे नफ़्स जी शामत जी तरफ़ कजे। लेकिन का बि ॿी शइ असर अंदाज़ कोन्हे, असांजे जेके बि कम आहिनि उहे अल्लाह तबारक व तआला जे हुकुम सां ई थींदा आहिनि। यानी तव्हां पंहिंजो पाण खे साफ़ सुथरो रखो। जी बिल्कुलु। साफ़ सुथरो मतिलबु हिकु त ज़ाहिरी गंदगी खां बि, ज़ाहिर गंदगी ईंदी त बीमारी ईंदी न। जी बिल्कुलु। मिसाल तव्हां पंहिंजो सियारो अचे थो त स्वेटर पाओ था पिया, गरम खाधा खाओ था, छाजे करे? थधि खां बचण जे लाइ। ईअं ई तव्हांखे बीमारियुनि खां बचिणो आहे, तव्हांखे नहुसतुनि खां बचिणो आहे, त अल्लाह जी नाफ़रमानी खां बचो। बिल्कुलु। जॾहिं तव्हां नाफ़रमानी खां बचंदो, बावज़ू हूंदो, नमाज़ुनि जा पाबंद हूंदो, दुरूद शरीफ़ ज़िक्र जा पाबंद, तिलावत क़ुरान पाक जा पाबंद हूंदो, छाजूं नहुसतूं, छाजूं नहुसतूं त उन्हनि जे लाइ आहिनि जेके अल्लाह जा नाफ़रमान आहिनि, अल्लाह जे गज़ब खे दावत ॾींदा। त पोइ गज़ब त पोइ बीमारियुनि जी सूरत में ईंदो, कर्ज़नि जी सूरत में ईंदो, मर्ज़नि जी सूरत में ईंदो, मुसीबतुनि जी सूरत में हूंदो, कॾहिं ज़िलज़िला ईंदा त कॾहिं ॾुकार अची वेंदो। इहे सभु शयूं बदअमलियुनि जी। हिकिड़ी ॿी अहम ॻाल्हि आहे, हदीस मुबारक सुनन अबू दाऊद जी आहे, त हदीस पाक में फरमायो वियो त 70,000 माण्हू बग़ैर हिसाब किताब जे जन्नत में दाख़िल थींदा। सुभान अल्लाह। पर कुझु अहिड़ा माण्हू आहिनि उन्हनि 70,000 में हू कोन वेंदा। उन्हनि मां हिकिड़ो इहो आहे जेको पंहिंजे जिस्म ते दाग़ाईंदो आहे। हिकु आहे मजबूरी जे करे, उज़ुर जे करे, उहो अलॻि आहे। जेके शौक़िया पाण दाग़ियो वेंदो आहे उहो माण्हू उन्हनि में कोन वेंदो। इंग्लिश में टैटूज़ ठाराईंदा, जिस्म ते जेके ठाराईंदा आहिनि, त हिकिड़ो उहो माण्हू इन्हनि में कोन वेंदो। ॿियो उहो जेको मंतर शंतर कराईंदो आहे, उहे दम ऐं झाड़ फूक कराईंदो आहे जेके शिरक ते मबनी हुजनि। यानी क़ुरान जो दम करण में क़ुरान जो बिल्कुलु हदीस सही बुखारी में साबित आहे त हिकु साहबी विया हिकिड़ी जॻह ते, कंहिंखे नांग ॾंग हयो त उन्हनि सूरतुल फातिहा पढ़ी, हू सही थी वियो। सूरतुल फातिहा या का बि क़ुरान जी आयत या हदीस मुबारक में जेके बि दुआऊं मनक़ूल आहिनि उहे पढ़ी करे दम करे सघिजे थो। बाक़ी जेके शिरकी आहिनि या गैरुल्लाह जो अहिड़ो कलाम हुजे जेको शरीयत जे ख़िलाफ़ु हुजे, उन्हनि सां मंतर करणु या कारो जादू जंहिंखे चइजे, त फरमायो त इहे माण्हू बि जन्नत में बग़ैर हिसाब किताब जे दाख़िल कोन थींदा। ऐं टियों फरमायो त बदफ़ाली करण वारो बि बग़ैर हिसाब किताब जे जन्नत में दाख़िल कोन थींदो। हालांकि 70,000 माण्हू बग़ैर हिसाब किताब जे जन्नत में दाख़िल थींदा। ऐं ॿी हदीस में आहे त वहम थी वेंदो आहे
पर उन वहम खे अल्लाह तबारक व तआला तवक्कुल जे ज़रिए परे फरमाईंदो आहे। जॾहिं बि इंसान आहे जेकॾहिं वहम थी वञे त तवक्कुल अल्लाह करे, अल्लाह तबारक व तआला एतिक़ाद यकीन एतमाद अल्लाह तबारक व तआला ते हूंदो, कुझु कोई न करे सघंदो। माशाअल्लाह नाज़रीन, वक़्तु थियो आहे नंढड़ी साईअ जो, कमर्शियल ब्रेक वठूं था, असां इजो था वापसि वरूं ऐं ॾिसंदा रहूं सिंध टीवी प्रोग्राम आहे रोशनी जी वाट। भलीकार नाज़रीन, मां ॾिसी रहिया आहियो सिंध टीवी प्रोग्राम आहे रोशनी जी वाट। ऐं अॼु जेको असांजो मौज़ू आहे ज़िमनन गुफ़्तगू खुली वई सफ़र जी नहूसत नऊज़ बिल्ला जेके चई वेंदी आहे। हक़ीक़त इहा आहे त हिन जेको बुर्जनि जे लाइ बि कुझु माण्हू हूंदा आहिनि, बुर्ज चवे थो त तुंहिंजा मनहूस ॾींहुं शुरू थी विया आहिनि, ख़ुदा जो कसम आहे कुझु बि न आहे। कावश में ईंदो आहे अॼु ॾींहुं कीअं गुज़रंदो, मतिलबु कंहिं अख़बारनि में ईंदो आहे, कंहिं उन्हनि में ईंदो आहे, हाणे त यूट्यूब ते अचे थो फलाणा ॾींहुं फलाणे बुर्ज वारे जे लाइ मनहूस उहो ॾकी वेंदो आहे। अड़े बाबा, मनहूस हर उहो ॾींहुं आहे जंहिं ॾींहुं तूं गुनाह कयो आहे, बिल्कुलु जंहिं ॾींहुं तूं पंहिंजे रब खे नाराज़ कयो तुंहिंजे लाइ मनहूस ॾींहुं आहे, जंहिं ॾींहुं तूं पंहिंजे रब खे राज़ी कयो आहे उहो ॾींहुं तुंहिंजो ईद जो ॾींहुं आहे। सुभान अल्लाह। सो नाज़रीन, असां पंहिंजो गुफ़्तगू जेको आहे सिलसिलो गौस बहाउद्दीन ज़करिया मुल्तानी रहमतुल्लाह अलैह अल्लाह जे वली जो ज़िक्र हली रहियो। हीअ बि मदीने वारे साईं जो ज़िक्र कयोसीं ऐं आवाम जे अंदरि जेका फैलियल हिकिड़ी छा चइजे हिकिड़ी ला इल्मियत ला शऊरी जी हालत जे करे हुई ॻाल्हियूं, उनजो रद्द करण बि ज़रूरी हो। अच्छा, गौस बहाउद्दीन ज़करिया मुल्तानी रहमतुल्लाह अलैह जिन जी तालीम तरबियत कीअं थी? हिते वॾी अहम ॻाल्हि आहे त असां वटि अॼुकल्ह हर आम माण्हू जो ज़हन ई हूंदो आहे त जेके अल्लाह ताला जा वली आहे, हुज़ूर गौस पाक, ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी अलैहि रहमत, दाता साहब वग़ैरह, या हुज़ूर गौस बहाउद्दीन ज़करिया मुल्तानी मादरज़ात वली त हुआ, हू चवंदा आहिनि बसि उन्हनि पंहिंजी तालीम तरबियत जे लाइ कोशिशि कोन कई। माण्हुनि जे ज़हन में इहो आहे त बसि जीअं वली हुआ मसननि ते अची वेही रहिया, न, बल्कि इन्हनि मादरज़ात वली हुजण जे बावजूदु तालीम ऐं तरबियत जे लाइ केतिरा सफ़र इख्तियार कया। सिंधी में चवंदा आहियूं ॼमंदे जाम, माउ जे पेटां वली हुआ। संदन जी तालीम जे मुतालिक़ कुतुब सीरत में अचे थो त पाण 7 सालनि जी उमिरि में हाफ़िज़े क़ुरान थी विया। सुभान अल्लाह। हीअ पंहिंजे हाफ़िज़े जी आला मिसाल आहे संदन जी। उनखां बाद में जॾहिं हाफ़िज़ थिया त 12 साल जी उमिरि में संदन जे वालिद मौलाना वजीउद्दीन रहमहुल्लाह ताला जो इंतिकाल थी वियो। पाण नंढड़ा हुआ, 12 साल उमिरि का वॾी कोन्हे। उनखां बाद में संदन चाचे पाण खे संभालियो। जॾहिं पाण खे शौक़ु बि हुयो, संदन जे वालिद जी बि ख़्वाहिश हुई त मुंहिंजो पुटु तालीम जे सिलसिले में सभ खां अॻु हुजे। त चाचे कोशिशि कई त जेके बि हुन वक़्त जा वॾा उलमा हुया उन्हनि सभिनी खे मुल्तान में घुरायो संदन जी तालीम जे लाइ। बिलख़ुसूस अब्दुल रशीद किरमानी अलैहि रहमत तमामु वॾा वक़्त जा आलिम गुज़रिया आहिनि। संदन जी तालीम जे लाइ मदू कयो, उते काफ़ी वक़्तु पढ़ायूं। उनखां बाद में पाण इहो ख़्वाहिश कई त हाणे मां ॿाहिरि सफ़र करणु चाहियां थो, हिते मुंहिंजी तालीम मुकमल थी चुकी आहे, मूंखे शौक़ु आहे जेके इल्म जा मर्कज़ आहिनि खरासान, बुखारा, बगदाद वग़ैरह होॾां वञणु चाहियां थो। चाचा खां इजाज़त वरिती। हालांकि हुन वक़्तु संदन जी ज़मीनूं वग़ैरह बि पाण जे हवाले हुयूं, त पाण अर्ज़ु कयो पंहिंजे चाचा खे हीअ तव्हांजे हवाले, मुंहिंजो ख़्वाहिश इहा आहे त आउं इल्म दीन जे पोयां निकिरां। संदन जा चाचा उहे बि वलीउल्लाह हुया। पाण फरमाए त हक़ीक़त तव्हांजी सुञाणप इन्हनि चंद सिकनि में कोन्हे, तव्हांजी सुञाणप इल्म दीन ऐं रूहानियत में आहे। सुभान अल्लाह। गले सां लॻाए करे इजाज़त ॾिनऊं। उनखां बाद में पाण खरासान विया। खरासान में तक़रीबन 7 साल पाण उते इल्म दीन सिखियो आहे। 7 सालनि में तक़रीबन 450 आलिमनि वटि पाण हाज़िरी लॻाई आहे। ऐं इहो बि अचे थो त रोज़ाना हिकिड़े आलिम 450 उस्ताद जी 450 उस्ताद। सुभान अल्लाह। इहो बि लिखनि था उलमा त पाण हिकिड़े ॾींहुं हिकिड़े उस्ताद वटि, ॿिए ॾींहुं ॿिए उस्ताद वटि, कश्फ जे ज़रिए हिकिड़े उस्ताद वटि वेंदा, सॼो इल्मु हुनखां हासिल करे वरी ॿिए ॾींहुं ॿिए उस्ताद वटि। अल्लाहु अकबर। एॾो कशफ अल्लाह ताला फरमायो जो हिकु ॾींहुं में उन उस्ताद जो जेको समूरे सीने मां इल्मु शरीफ़ आहे मुंतक़िल कंदा हुआ। वाह। 7 सालनि खां बाद में जॾहिं तमामु वॾा उलमान जी ख़िदमत में इल्मु हासिल करे तकमील ते पहुता त पाण वापसि कोन मोटिया। वरी अॻिते इरादो कयूं बुखारा, जेको समरकंद खां बि वधीक इल्मनि जो मर्कज़ हुयो ऐं शरई उलूम जो, त पाण समरकंद खां खरासान खां बुखारा विया। बुखारा खरासान जेको आहे ईरान जे वेझो आहे। जी ईरान जे वेझो। कुझु इलाइक़ो जो ईरान में आहे,
खुरासान जो कुझु पाकिस्तान में आहे, कुझु अफ़गानिस्तान में आहे। अफ़गानिस्तान में इहे आहे। टिनी एरियाज़ में इहो खुरासान जेको आहे जी बिल्कुलु इलाइक़ो आहे, तक़सीम थी वियो आहे। तक़सीम आहे। पहिरीं इहो गॾु हुयो, जी बिल्कुलु। माना हिते वरी हितां खां छो त अफ़गानिस्तान आहे साम्हूं, त अफ़गानिस्तान खां वरी मथां उज़्बेकिस्तान आहे। उज़्बेकिस्तान में आहे इहो इलाइक़ो, बुखारा, समरकंद, तिरमिज़ी। जी, तो बुखारा विया, उते तक़रीबन पाण 8 साल बुखारा में तालीम हासिल कई आहे। 8 साल जेके बि वॾा वॾा जय्यद उलमा हुआ, वॾा वॾा इदारा हुआ, दीनी दरसगाहूं, उन्हनि में इल्म दीन हासिल कयो। तक़रीबन टोटल पाण खरासान ऐं बुखारा में 15 साल पूरो मुकम्मल इल्म दीन सिखियो आहे। हालांकि ॼमंदे जाम हुआ, लेकिन इल्म दीन ज़रूरी आहे, इन जे लाइ कोशिशि करणी पवंदी आहे। सफ़र बुज़ुर्गनि जो तमामु तव्हां ॾिसंदव न सीरत, सभिनी इन तरह सां सफ़र कयो। उन खां बाद में पाण जॾहिं इल्म दीन में मुकम्मल थी विया, पोइ उन खां बाद में तसव्वुफ़ जी तरफ़, पंहिंजे तज़किया नफ़्स जी तरफ़, बातिन जी इस्लाह जी तरफ़ तवज्जो फ़रमायो ऐं पाण पंहिंजे मुर्शिद जे लाइ निकिता आहिनि। बैत कंहिंखां थिया, मुरीद कंहिंजा? उन खां बाद में पाण सफ़र कयूं, दिमिश्क विया, ऐं इहो बि अचे थो मदीने विया। मदीने में हदीस जो इल्मु सिखण जे लाइ ख़ुसूसी हिकु आलिम आहे यमनी, हुननि वटि कमालुद्दीन यमनी अलैहि रहमह, हदीस जो इल्मु सिखियाऊं। उन खां बाद में बैतुल मुक़द्दस विया, हुते तमामु अंबिया जी ज़ियारत कयऊं। उन खां बाद में बगदाद आया, ऐं बगदाद में सभ खां वॾा जेके उन वक़्त जा बुज़ुर्ग हुआ, शेख़ुल शयूख़ शेख शहाबुद्दीन उमर सहरवर्दी अलैहि रहमह, जेके वक़्त जा वॾा आलिम बि हुआ ऐं सूफ़ी बि हुआ। उन्हनि वटि जीअं पहुता त पहुचंदे ई शेख शहाबुद्दीन अलैहि रहमह गले सां लॻायो ऐं फरमाईंदो तुंहिंजो इंतज़ारु हुयो। सुभान अल्लाह। त जेके हुन वक़्तु संदन जा ख़लीफ़ा सालनि खां ख़िदमत करे रहिया, हू हैरान थी विया त हीउ केरु आहे। अचंदे ई संदन वटि आयो ऐं फ़ौरन गले सां लॻायो ऐं पाण फरमाईंदा त इंतज़ार में आहियां तुंहिंजे में। 17 ॾींहंनि जे अंदरि पाण मुरीद बि कयऊं ऐं ख़िलाफ़त बि अता कयऊं। सुभान अल्लाह। ऐं पाण वटि जुब्बो हुयो जेको पंहिंजे मशाइख़ खां सैयदना मौला अली उल मुर्तज़ा जो जुब्बो हुयो, उहो पंहिंजो जुब्बो पाण शेख बाउद्दीन ज़करिया खे अता फ़रमायूं। सुभान ऐं उहो मुसल्लो जे सॼी ज़िंदगी जी मुसल्ले ते पाण इबादत में मसरूफ़ रहिया, उहो मुसल्लो बि पाण ॾिनऊं तोहफ़े जे तौर ते। गौस बाउद्दीन ज़करिया मुल्तानी खे जेके ॿिया शरफ़ मिलिया आहिनि, उते इहो शरफ़ बि मिलियो जो मौला अली साईं जो जुब्बो बि संदन खे मिलियो। त हुन वक़्तु जेके ख़लीफ़ा हुया, ॿिया मुरीद हुआ, हू पाण परेशान थी विया, असां सालनि खां इन्हनि बरकतनि जे लाइ, ख़िदमत ख़िलाफ़त जे लाइ मौजूदु आहियूं, असांखे त कोन मिलियो। 17 ॾींहंनि जे अंदरि इहो कई त इंसान खे हसद पैदा थी वेंदो आहे त पाण ठीकु आहे, कशफ जे ज़रिए मालूम थियो शेख शहाबुद्दीन खे त ॿिया मुरीद ख़लीफ़ा उन्हनि जे अंदरि हीउ महसूसु साड़ थिए पियो, त पाण आज़मायो, सभिनी मुरीदनि खे घुरायो। पाण फरमायो त हीउ कबूतर आहे, अहिड़ी जॻह ते इन्हनि खे ज़िबह करे थो जिते केर बि ॾिसण वारो न हुजे। सभु विया, शेख बाउद्दीन ज़करिया बि विया, सभु ज़िबह करे वापसि पंहिंजे हिसाब सां जेके मुनासिब जॻह हुई, केर बि कोन हो थी विया। और शेख बाउद्दीन ज़करिया अलैहि रहमह कबूतर ज़िंदा खणी आया, त हू सभु ख़ुशि थियणु लॻा, ॾिसो मुर्शिद हुकुम ॾिनो ज़िबह करण जो, हीउ खणी आयो आहे त हाणे हीउ नाकाम आहे। 17 ॾींहंनि में हिनखे ख़िलाफ़त मिली आहे, त हिनखे कहिड़ी ख़बर। त पाण ॿियनि ख़लीफ़नि खां पुछियो त हीअ ज़िबह तव्हां किथे कयो, त असां तव्हां जंहिं हुकुम फरमायो केर बि कोन हुते कयो। अच्छा, पाण शेख बाउद्दीन ज़करिया खां पुछियो तो ज़िबह कोन कयो, मूं हुकुम ॾिनो, त अर्ज़ु कयो त हुज़ूर सैयदी तव्हां मूंखे बराबरि हुकुम ॾिनो, पर तव्हां चयो त अहिड़ी जॻह ते ज़िबह कजां जिते केर बि न हुजे, ॾिसण वारो केर बि न हुजे। पर मां ॿाहिरि निकितसि, ॾाढी मूं जॻह ॻोल्ही, ऐं पूरी ज़िंदगी जेकॾहिं घुमंदो रहां त अहिड़ी जॻह न हुजे जिते केरु ॾिसण वारो न हुजे, हर जॻह मुंहिंजो रब ॾिसी रहियो आहे। सभु जेके मुरीदीन हुआ उन्हनि चयो वाक़ई लाइक़ु आहे। ॿी अहिड़ी आज़माइश, उहा बि मुख़्तसर अर्ज़ु कयां त पाण फरमायो त वञो जंगल में गाह पटे अचो, जेतिरो तव्हां खां थी। सभु विया, ओस बाउद्दीन ज़करिया बि विया, सभु मुरीदनि ॾिठो त साओ गाह हुयो, हू बहितर अखियुनि खे वणंदड़ आहे, उन्हनि पटियो। पाण वरी सुकल गाह खणी आया, सभु मौजूदु हुआ। पाण पहिरियों ॿियनि ख़लीफ़नि खां पुछियो शेख शहाबुद्दीन त तव्हां साओ छो खणी आयो, उन्हनि अर्ज़ु कयो हुज़ूर साओ त अखियुनि खे वणंदड़ आहे, बहितर आहे, इन जे करे असां हीउ तव्हांजी बारगाह में हाज़िर कयो आहे। पाण शेख बाउद्दीन ज़करिया खां पुछूं त तव्हां हीउ छो कयो आहे, अर्ज़ु कयईं त शेख मूं इन जे करे त आउं जिथे बि साओ गाह उते ॾिसां त हू अल्लाह ताला जे ज़िक्र में मसरूफ़ हुयो। हाणे आउं यादि इलाही में मसरूफ़ गाह खे कीअं उनखे पटियां, कीअं उनखे अल्लाह ताला जी यादि खां गाफ़िल कयां। सुकल गाह हो, इन ज़िक्र कोन बि हुई, तव्हांजी बारगाह में हाज़िर कयो। त पाण फरमायो ॾिठो
तव्हां हिन खे हसद करे रहिया 7 ॾींहंनि में मूं इन जे करे हिन खे ख़िलाफ़त अता कई। हीउ भरियल- कमाल अॻे- शख़्सियत अॻे भरियल हुयो। आहे। हीउ अॻे खां भरियल हो, बसि हिन खे ख़िलाफ़त ॾियण जी ऐं अमानतूं ॾियण जी देरि हुई। त संदन जो इहो शान आहे त मुर्शिद जंहिंजे इंतज़ार में हुजनि, जंहिंखे मौला अलीउल मुर्तज़ा जे तरफ़ां जुब्बो मिलियल हुजे, सुभान अल्लाह। साईं जो उर्स मुबारक संदन जो उर्स मुबारक सफ़र मुज़फ़र जी 7 तारीख़ ते तक़रीबन 3 ॾींहं हलंदो आहे मुल्तान शरीफ़ में। अल्लाह तबारक व तआला संदन जे ज़रिए असांखे बि फयूज़ ऐं बरक़ात मुस्तफ़ीज़ फ़रमाए। वॾी महिरबानी मुफ़्ती साहब, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। माशाअल्लाह नाज़रीन, मुफ़्ती मोहम्मद इब्राहिम सिकंदरी साहब वक़्तनि फ़वक़्तनि असांखे वक़्तु ॾींदा आहिनि। अल्लाह पाक खेनि जज़ाए ख़ैर अता फ़रमाए। अल्लाह पाक संदन इल्म में अमल में बरकतूं था फ़रमाए। ऐं मां थोराइतो आहियां मोहतरम ख़लील अहमद जोखियो साहब अवां जो ऐं सदर जूं भटियूं यानी तालका किंगरी खां तशरीफ़ वठी आया। नाज़रीन, अॼोके प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पहुतो। अॼोको प्रोग्राम अव्हांखे कीअं लॻो, पंहिंजा राया ज़रूरु ॾियो। हीउ प्रोग्राम अव्हां त ॾिसी रहिया आहियो सिंध TV चैनल ते, पर इन खां अलावा बि जेकॾहिं तव्हां असांजो प्रोग्राम इहो ॾिसणु चाहियो त YouTube ते असांजो चैनल आहे सिंध TV HD इस्लामिक। सिंध TV HD इस्लामिक लिखो, YouTube ते चैनल अची वेंदो। उन चैनल खे तव्हां सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन यानी घंटी जो बटण आहे उनखे दॿाए छॾींदो। तव्हां नओं जॾहिं बि को प्रोग्राम अपलोड थींदो अव्हां ते पहुची वेंदो। हीउ प्रोग्राम ॾिसो, इन जे हेठां कमेंट बॉक्स में पंहिंजा ज़रूरु राया ॾियो ताकी असांखे ख़बर पए त असां अञा कहिड़ी शइ तव्हांजे मशवरनि सां भले खां भली करे सघूं था। अवां सभ जो मां थोराए थो, तव्हां वक़्तु कढी असांजो प्रोग्राम ॾिसो था। अल्लाह पाक तव्हांजी समातुनि खे सलामत रखे, अव्हांजी नज़रुनि खे बसारत खे सलामत रखे। इंशाअल्लाह तबारक व तआला सुभाणे साॻे वक़्त ते इहो ई सिंध TV चैनल प्रोग्राम रोशनी जे वाट हाज़िर थींदासूं। तव्हां सां नज़रुनि जी मुलाक़ात थींदी। तेसीं ताईं पंहिंजे मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक क़ादरी खे इजाज़त ॾींदा। अल्लाह वाही, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि तआला। सल्ले अला हबीबना सल्ले अला मुहम्मद सल्ले अला करीमना सल्ले अला मुहम्मद मुझो अर्ज़ आका अघाही तवहवा मुझो अर्ज़ आका अघाही तवहवा वरी भी मदीने घुराई तवहवा वरी भी मदीने घुराई तवहवा संभाली दे आयो फिरी साल सागो संभाली दे आयो फिरी साल सागो मुझे वस में शाहे तुझे वस आवागो मुझे वस में शाहे तुझे वस आवागो मिठा मुँह जो वागो वराही तवहवा मिठा मुँह जो वागो वराही तवहवा वरी भी मदीने घुराई तवहवा करे वकीफ सारी हयाती शद्यामा करे वकीफ सारी हयाती शद्यामा तुझे दरजानो
अची साहु ॾियामा तुंहिंजे दर जे आलो अची साहु ॾियामा भला राज भर में वसाहीं तव हवा भला राज भर में वसाहीं तव हवा वरी भी मदीने घुराई तव हवा वो सुना सिक लगी यार घणा ॾींहं थिया सुना सिक लगी यार घणा ॾींहं थिया अवां ॾे अचण जा वरी पूर पिया अवां ॾे अचण जा वरी पूर पिया पिरी वत न पंहिंजे पुॼाहीं तव पिरी वत न पंहिंजे पुॼाहीं तव वरी भी मदीने घुराई तव भलो यार तुंहिंजो मदीनो शहर भलो यार तुंहिंजो मदीनो शहर वॾो बरकतुनि जो अणकुठ बहर वॾो बरकतुनि जो अणकुठ बहर मज़ो मोहबीहर चखाहीं तव मज़ो मोहबीहर चखाहीं तव वरी भी मदीने घुराई तव केड़ी गाल आहे खड़ी कर मिड़ो कर केड़ी गाल आहे खड़ी कर मिड़ो कर पिरी पंहिंजे दर ते भला जिंदगी भर पिरी पंहिंजे दर ते भला जिंदगी भर मिठा हाजी मखेणो रहाहीं तव मिठा हाजी मखेणो रहाहीं तव वरी भी मदीने घुराई तव मुंहिंजो अर्ज़ु आका अघाई तव वरी भी मदीने घुराई तव रोशनीअ जी वाट तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक।